नाज़िन खानपुर महर में इज्तिमाई शादी की तकरीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहा है खानपुर महर मां काजी खादिम। खानपुर महर जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में PPMA ने सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला पारां 3 गरीब जोड़न जूं इज्तिमाई शादियूं कराइण लाइ तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में जोड़न जे मिटनि माइटनि ऐं इलाइक़े जे मोज़िज़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इज्तिमाई शादी जी पुरवकार तकरीब में 3 सजल संवारियल घोट ऐं रिवायती ॻाढ़ो लिबास पहिरियल कुंवारूं शादी जे बंधणनि में ॿधिजी विया, जंहिं दौरान घोटनि ऐं कुंवारनि जा चेहरा बेकी पिया, जॾहिं त लाॾनि ते जोड़नि जा मिट माइट झूमी पिया ऐं भरपूर ख़ुशी जो इज़हार कयो। तकरीब में फी जोड़े के रोज़गार लाइ हिकु मोटरसाइकिल, सिलाई मशीन समेत अटकल 2 लाख रुपयनि जो ॾाह जो सामान ॾिनो वियो। तकरीब में PPMA ने सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 कपल्स हुया और 3 ख़ानदाननि जा माण्हू बि हिते मौजूदु हुया ऐं न बल्कि त छड़ो इहो शादी जो मौक़ो हुयो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह इन्हनि खे असां रोज़गार भी ॾिनो आहे, ॿिया बि गिफ्ट्स इन्हनि खे मिलिया आहिनि। वो भी तव्हां तकरीब में ॾिसंदो अॻियां जीअं उहे भी उन्हनि खे असां हैंड ओवर कंदासीं। बेवा भी हैं, बेसहारा भी हैं और ऐसे अफराद हैं जो अपने पाँव पे खड़े नहीं हो सकते और जिनकी गुर्बत इस इंतहा की है कि वो शादी तक नहीं कर पा रहे। तो ऐसे जोड़ों की 6 UCs में खानगढ़ में से सिलेक्शन की गई है और चीफ सरदार साहब की हिदायत पर उनके रोज़गार के लिए मोटरसाइकिल, सिलाई मशीन और इसके अलावा जहेज़ के अंदर किचन सेट है और सोलर लाइट्स हैं, सोलर प्लेट्स हैं, सोलर रूम कूलर है और इसके अलावा गिफ्ट पैकेज है। और ये चीज़ें ऐसी हैं कि जो इनकी ज़िंदगी गुजारने के लिए कुछ ज़रूरी हैं और रोज़गार के लिए इनका जो है ज़िंदगी का पहिया चल सके। सब आया हूं खुशी करण। ऐसे मोहम्मद बख्श खान दी खुशी से वणंदी पई है, असा लोही कैसे असा के कहशारी वणंदी पई है। असांजा गरीब वेठा आहिनि वीचारा, सफ़ा बेरोज़गार आहिनि, उन ॿियनि जूं बि शादियूं करणु चाहियो। असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं, मोहम्मद बख्श खान जी ख़ुशी में असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। के गरीब हुया वीचारा, अल्लाह उनखे हयाती ॾींदो, DC साहब खे बि अल्लाह हयाती ॾींदो। बार खां लख लख असांजे घोट कुंवार कामयाब थी विया, उन्हनि जे लाइ असांजी ख़ुशी करे आया आहियूं। अल्लाह कंदो तव्हांखे बि अल्लाह कामयाब कंदो इन प्रोग्राम में। असां ॾाढा ख़ुशि आहियूं। असांजी धीअ जी शादी आहे, DC जी वजह सां, सरदार मोहम्मद बख्श खान जी वजह सां असांजी धीअ जी शादी थिए थी। असां तमामु ख़ुशि आहियूं ऐं असांजी धीअ सां गॾु ॿियनि जोड़नि जी बि शादी थिए थी, उनजी वजह सां बि असां भाउनि भेणनि जी वजह सां ख़ुशि आहियूं। ॾाढा ख़ुशी महसूस थिए थी। एतिरी शानदार तरीक़े सां शादी थी आहे मुंहिंजी कज़न जी, छो त असां सोचो न हुयो त असांजी कज़न जी जेको आहे अहिड़े तरीक़े सां शादी थींदी एतिरी शानदार तरीक़े सां। त असां शुक्रगुज़ार आहियूं सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं DC साहब जा, जो उन्हनि एतिरे सुठे तरीक़े सां जेको आहे शादी अरेंज कराई आहे मुंहिंजी कज़न जी। बड़ी खुशी आहे असांखे इनमें शादी खिलती थी न ज़ाहिर ॻाल्हि आहे, हर कंहिं ख़ुशियूं हूंदियूं, कंहिं थींदियूं, कंहिं थींदियूं। महिरबानी आहे मोहम्मद बख्श खान जी, वॾी शुक्रिया असांखे सामान ॾिनो, असां गरीब माण्हू हुयासीं, असांखे साइकिल मोटर ते सामान ॾिनो त लख लख महिरबानियूं आहिनि। अल्लाह खे हयाती ॾे, रब रसूल भलो कंदसि। नवनि जोड़नि ज़िंदगी जे नए सफ़र जी शुरूआत करण ते ख़ुशी जो इज़हार कयो ऐं PPMA ने ज़िले इंतिज़ामिया जो शुक्रिया अदा कयो। कैमरा टीम सां गॾु काज़ी खादिम, आवाज़ न्यूज़, खानपुर महर।